रोटेशन पॉलिसी तहत अफसरनि जी बदली ते वफ़ाक़ ऐं सिंध सरकार में छिकताण बरक़रार। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह डीआईजीज़ ऐं अफसरनि खे चार्ज छॾण खां रोके छॾियो। ईंदड़ हुकमनि ताईं पंहिंजे उहिदनि ते कम जारी रखण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त रोटेशन पॉलिसी तहत अफसरनि जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं गैर क़ानूनी आहिनि। वफ़ाक़ी सरकार अफसरनि जूं बदलियूं करण लाइ वॾनि वज़ीरनि जे मशवरे जी पाबंद आहे। ऑफिसरनि जी बदलियुनि लाइ आइन ऐं कानून ते अमल करणु घुरिजे। इमारतुनि खे रेगुलराइज़ करण बाबति रिटायर्ड जज जी सरबराही में कमीशन क़ाइमु करण ते गौर कयो पियो वञे। नस्ला टावर में कोताही कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। पंजाब 2 ॾींहनि खां पोइ भेरो ॿीहर तौनसा पंचनद केनाल खोले छॾियो। इरसा तरफ़ां लिंक केनाल खोलण वारो अमल गैर क़ानूनी करार ॾींदे फौरी तौर बंदि करण जो मुतालबो। इरसा जो चवणु आहे त बदकिस्मतीअ सां अथॉरिटी तरफ़ां जारी कयल ॻणत जी डेटा बावजूदि तौनसा पंचनद लिंक केनाल में हिन वक़्तु बि 2000 क्यूसिक पाणी छॾियो पियो वञे। पंचनद में खणत 6000 क्यूसिक आहे। मुआहिदे तहत नवंबर लाइ पंचनद जो हिसो 3700 क्यूसिक आहे, पर उतां 2830 क्यूसिक वाधू पाणी खंयो पियो वञे। आबाद तरफ़ां नस्ला टावर जे ज़िम्मेवारनि खे वाइखो करण लाइ अदालत में वञण जो ऐलान। मोहसिन शेखानी जो चवणु आहे त आबाद जो चाइना कटिंग सां को बि तालुक़ नाहे। गैर क़ानूनी अदावतुनि जी हिमायत न कई वेंदी। ख़दशा ख़त्म करण लाइ हू इदारनि सां मुलाक़ातूं करण लाइ तयार आहिनि। पंजाब वारो कानून सिंध में बि आंदो वञे। बिटो मयार क़बूल नाहे। रेगुलेशन पॉलिसी मास्टर प्लान आणे सभिनी खे अमल जो पाबंद बणायो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कंहिं बि मुल्क में करप्ट लीडर खां वॾो को बि अज़ाब नाहे हूंदो। मुआशिरे में करप्शन खे बुराई न सम्झियो वियो त मेहनत केरु कंदो। मुल्क में चोरी कंदड़ लीडरशिप नथो करे सघे। अदालतुनि मां सज़ा मिलियल शख़्स कॉन्फ्रेंस में ख़ासि महिमान तौर शिरकत कई। ज़हनी ग़ुलामी जिस्मानी ग़ुलामी खां वधीक ख़तरनाक आहे। तरक़ीअ लाइ मदीने वारी रियासत जे उसूलनि ते अमल करणो पवंदो। अल्लाह जो इंसान खे सभ खां वॾो तोहफ़ो ईमान आहे। तालीमी निज़ाम हिक जहिड़ो न हुअण सबबि मसइला पैदा थिया आहिनि। हिक जहिड़े तालीमी निज़ाम सां ग़रीबनि खे फ़ाइदो थींदो। हू सियासत में तब्दीली आणण लाइ आयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला ऑडियो लीक केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फ़र्ज़ कयो टेप दुरुस्त आहे त असल क्लिप कंहिं वटि आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान जी ऑडियो टैप्स रिकॉर्ड करण जी सलाहियत कंहिं वटि आहे। जंहिंजी टेप आहे तंहिं मामिलो अदालत में आणण लाइ का बि दिलचस्पी न ॾेखारी आहे। हुकूमत कोरोना वायरस जे नए क़िस्म ओमिक्रोन खे सभ खां वधीक ख़तरनाक करार ॾेई छॾियो। असद उमर जो चवणु आहे त कोरोना वायरस जो नओं क़िस्म सभ खां वधीक ख़तरनाक आहे, पर वैक्सीन काराइती साबित थींदी। बूस्टर डोज़ लॻाइण बाबति सुभाणे अहम ऐलान कयो वेंदो। नओं क़िस्म पाकिस्तान मुंतक़िल थियो त ॾुखियाईयूं पैदा थींदियूं। कोरोना वैक्सीन जो पहिरियों डोज़ लॻाईंदड़नि खे सभु कम छॾे ॿियो डोज़ लॻाइण घुरिजे। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त वैक्सीन लॻाए ओमिक्रोन खां महफ़ूज़ रही सघिजे थो। हुकूमती कोशिशुनि जा हकारी नतीजा निकिरी रहिया आहिनि। सिंध सरकार हिकु दफ़ो ॿीहर सख़्त लॉकडाउन जो इम्कान रद्द करे छॾियो। कोरोना वायरस जो नओं क़िस्म बि तेज़ीअ सां पखिड़िजी रहियो आहे। ओमिक्रोन ख़िलाफ़ वैक्सीन मददगार साबित थींदी या न का बि ॼाण नाहे। मर्ज़ जी पखेड़ में घटिताई सबबि मास्क पहिरण न छॾणु घुरिजे। थरपाकर में ॿारनि जा मौत रोकण लाइ खुराक जी खोज ख़त्म करणी पवंदी। सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पैचू हो। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते इल्म पेरायो। सिंध सवारियो जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई सक़ाफ़ती सरगर्मियूं तेज़ थी वयूं। बदीन वेझो मच कचेरी में फ़नकारनि ऐं सुगड़नि तरफ़ां सक़ाफ़त खे भेटा। कोटड़ी में बि सक़ाफ़ती तक़रीब। मुराद जतोई दुआ मेमुण ऐं ॿियनि माण्हुनि खे मोहे विधो। कंबर में नौजवान इतिहाद जी मच कचेरी। शाइरनि ऐं सुगड़नि तरफ़ां तख़लीक़ूं पेश। चिलाड़ में सक़ाफ़ती मच कचेरी। मरियम नाज़ तरफ़ां फ़न जो मुज़ाहिरो। सुगड़नि तरफ़ां ॾोर बेत ऐं गुझारतूं पेश। कोट गुलाम मोहम्मद वेझो थियल मच कचेरी में फ़नकारनि तरफ़ां सुरनि जी वरखा। गढ़ी हसन में बि मच कचेरी दौरान फ़नकारनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। पखे वेझो थियल मच कचेरी में बि सक़ाफ़ती रंग निर्वार। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते तालीमी इदारनि में इल्म पेरायो। सिंध सवारियो जे नारे जी गूंज। ख़ैरपुर जे ख़ानगी स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब। ॿारनि तरफ़ां टेबलोज़ पेश। सेवण जी गर्ल्स डिग्री कॉलेज में सक़ाफ़ती तक़रीब। भिटाई जी वाई हो जमालू ते झुमरियूं।
वारे जे स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो सकाफ़ती वेस पहिरे गीतनि ते रक़्स। नवाब शाह, फैज़गंज, मीरवा गोड़चाणी जे स्कूल ऐं कॉलेज में भी सकाफ़ती तक़रीबूं। जाती जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि तरफ़ां सिंध टीवी नेटवर्क सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। अगड़ा में सिंध जी सकाफ़ती रांदि मलाखड़े में पहलवाननि तरफ़ां हिक ॿिए ते जाठनि ऐं बुलड़नि जा वार। तहरीक इंसाफ़ तरफ़ां 5 डिसंबर ते उमरकोट में सकाफ़ती दिहाड़े जी रैली में भरपूर नमूने शिरकत करण जो ऐलान। पीटीआई एमएनए लाल माली जी वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद सां मुलाक़ात। सकाफ़ती रैली में शिरकत जी दावत। मुराद सईद जो चवणु आहे त पीटीआई 5 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़े जी रैली में भरपूर नमूने शिरकत कंदी। पाकिस्तान ऐं सऊदी अरब में 3 अरब डॉलरनि जी फराहमी जो मुआहिदो थी वियो। मुआहिदे तहत सऊदी अरब स्टेट बैंक में 3 अरब डॉलरनि जी रक़म रखंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं नाणे वारे सलाहकार शौकत तरीन में मुलाक़ात। सऊदी अरब जी माली मदद ऐं ओधर ते तेल जी सहूलियत बाबति ॻाल्हियूं। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF जे शर्तनि सबबि मुल्की दिफ़ाई सलाहियत महफ़ूज़ थियण जो ख़दशो आहे। मिनी बजट आणण जा इतला क़ौमी सलामती लाइ ख़तरे जी घंटी आहिनि। मिनी बजट आणण बदिरां इमरान नियाज़ी खे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बाख़्तियार पार्लियामेंट मामले में का बि सौदेबाज़ी क़बूल नाहे। पीपी समेत जमहूरियत पसंदनि जो फ़र्ज़ आहे त अरिड़हीं तरमीम जी हिफ़ाज़त कनि। जमहूरियत सां नफ़रत कंदड़ सोच खे शिकस्त मिलंदी। इमरान ख़ान जी हुकूमत केराइण लाइ आईनी ऐं क़ानूनी रस्ता अख़्तियार करण लाइ तयार आहियूं। मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ विख वधाए त पीटीआई हुकूमत किरी पवंदी। नैयर बुखारी पीपल्स पार्टी जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हर इलेक्शन में पीपी जी सीटुनि में इज़ाफ़ो थींदो आहे। कोरोना वायरस जी पखेड़ खां पोइ हाणे सिंध सरकार ते ज़ख़ीरो करण जा इल्ज़ाम हयां पिया वञनि। इमरान ख़ान ॿुधाए त केतिरो टैक्स ॾिए थो ऐं संदसि आमदनी जो ज़रियो कहिड़ो आहे। सईद वनी ओबावड़े जे कच्चे वारे इलाइक़े में शहर ऐं धोंदा बरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो। 3 ॼणा मारिजी विया। हथियार बंदनि ॻोठ ते हमलो करे बादल धोंदो ऐं हनीफ धोंदो खे क़तल करे छॾियो। जवाबी फायरिंग में अलाह शहर मारिजी वियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में छिकताण। सिंध समेत मुल्क में गैस जो बहरान वधीक संगीन। घरेलू वाहिपेदारनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ CNG स्टेशनुनि खे 2.5 महीननि लाइ बंदि रखण जो फ़ैसिलो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह में गैस जे घटि प्रेशर सबबि शहरी परेशान। काठिन ऐं गैस सिलेंडर जे अघनि में इज़ाफ़े शहरियुनि जी तकलीफ़ुनि खे ॿीणो करे छॾियो। पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे सॾ ते सवे औरतुनि ऐं मर्दनि जो ठटे खां मखली ताईं प्यादल मार्च ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त ठटे में को बि माण्हू पुलिस जे ज़ुल्म खां महफ़ूज़ नाहे। हुरियत सदर विलारी खे बि कूड़े मुक़ाबले में क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो। टंडे अलायार में आघात कंदड़ चंदा वारे वाक़े में छिरकाईंदड़ इंकशाफ। पुलिस नारी जे वालिदेन, चाचे ऐं 2 चङनि मुड़सनि खे वाक़े जो ज़िम्मेवार क़रार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त चंदा 8 नवंबर ते अदालत में पसंदि जो परिणो कयो। जोड़े खे कराची मां हथ करे वापसि टंडे अलायार आंदो वियो। चङनि मुड़सनि चंदा खे मुड़स खां तलाक वठाए ज़बरदस्ती राखी ॿधाए छॾी। सालियापत वेझो मुड़स पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ ककू खान अबड़ो में जवाबदार शहमीर अबड़े पंहिंजी घरवारी प्यारीअ खे तशदुद जो निशानो बणाइण बाद रसो ॻिचीअ में विझी फाहो ॾेई क़तल कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ीअ जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। पटीदनि में उरड़ीअ जे मर्ज़ सबबि मासूम नींगर फोत। सिंध में म्यूनिसिपल मुलाज़मनि तरफ़ां ऑनलाइन पघारूं न मिलण ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल। हैदराबाद, सखर, लाड़काणे, नवाबशाही, मीरपुरख़ास में कम छॾ हड़ताल। शिकारपुर, शहदादकोट, नएं डेरे, वारिह, पीरगोट, टंडे बागे ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। मुलाज़मनि जो चवणु आहे त ऑनलाइन पघारूं मिलण ताईं संदनि एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।
कराची एक्शन फोरम जे वफ़द जी मलीर में अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़त्ल थियल नाज़िम जोके जे वारसनि सां मुलाक़ात। इंसाफ़ लाइ जिदोजहद में हर मुमकिन सहकार करण जी ख़ातिरी। शीरीन ऐं अफ़ज़ल जोके जो चवणु आहे त सिंध सरकार ऐं गवर्नर वाइदनि ते अमल न कयो आहे। बासर केस तां हथ खणाइण लाइ खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जामशोरे मां मुबैना तौर अगवा थियल नारी करीना तमाची जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं शहरनि जो एसएसपी ऑफिस अॻियां धरणो। पुलिस ऐं मुज़ाहिरो कंदड़नि में चकरियूं। वारसनि जो चवणु आहे त संदन न्याणी खे टूल प्लाज़ा वटां अगवा कयो वियो आहे। केस दाख़िल करण बावजूदि पुलिस करीना खे बाज़ियाब कराइण लाइ तयार नाहे। जोही जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ दादो में एहतजाजी मुज़ाहिरो। लाड़काणे रोड ते धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त आपाशी अमलो रिश्वत एवज़ बासरनि खे पाणी विकिरो करे रहियो आहे। पाणी न मिलण सबबि हू फसलनि जी पोखाई न करे सघिया आहिनि। ऐं चिटागांग टेस्ट में पाकिस्तान जी गिरफ़्त वधीक मज़बूत। बांग्लादेशी क्रिकेट टीम पाकिस्तान खे कामयाबी लाइ 202 रन्सुनि जो टारगेट ॾेई छॾियो। क़ौमी टीम बिना के नुक़सान जे 109 रन्सूं ठाहे वरितियूं। आबिद अली ऐं अब्दुल्ला शफ़ीक जूं शानदार 50यूं। कामयाबी लाइ बाक़ी 93 रन्सुनि जी ज़रूरत।